रांची साइंस ने हार पर आए फकीर मोहम्मद बकीर गुजार साइंस ने हार पर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीनि कुल्लिही वलौ करहल मुशरिकून क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वत्तबि सबील मन अनाब इलैहि आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम।
आया सथियाम मुझा बारो चलत बंभोर में सुभान अल्लाह पसी पर पुनुअ जे मुझा नीहूं नेण ठरियाम सुभान अल्लाह पसी पर पुनुअ जे मुझा नीहूं नेण ठरियाम हाय गुंदर विसरियाम सुखन शाखों कढियों सुभान अल्लाह मुझे पीर जणो कजो पीर नया मुझे पीर जणो कजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया सुभान अल्लाह सुभान अल्लाह मीरा शाह मदद कर अची ओखिय वेर लिल्लाह लग लतीफ जवे भर पाजी दे पेर औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते ए बुलबुल ने गुंचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद आले मुहम्मदी सबई गजी इश्क मोहब्बत सा दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा सुभान अल्लाह मोहतरम व मुकर्रम उलमाए किराम हुफ़ाज़ किराम ऐं हुज़ूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबी जा प्यारा गुलाम हो हुज़ूर जा आशिक हो हिन अल्लाह जे पाक घर मस्जिद शरीफ में तवां ऐं असां अल्लाह जे रज़ा जे खातर रब्बुल आलमीन जे प्यारे हबीब जे शान बुधण जे वास्ते ऐं मुर्शिद गौस पाक जे जिक्र जे बुधण जे वास्ते तव्हां ऐं असां गॾु थिया आहियूं यकीन सां चवां थो त अल्लाह ताला तव्हांजी ऐं असांजी हिय हाज़री पंहिंजे हबीब जे दरबार में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो ऐं कबर में ऐं महशर में असांजे निजात जो रब करीम ही सबब बनाईंदो जलसे जे एहतमाम ऐं जलसे कराइण वारे फकीर मियां मोहम्मद मुबीन साहब के मां मुबारक न्या थो जय कारी हाफिज अब्दुल जब्बार कीरियो सिकंदरी साहब उन जे मार्फत सां ऐं उन जे मोहब्बत ॼाणण सां ही प्रोग्राम हिते कया वञनि था अल्लाह जो पाक घर मस्जिद शरीफा अल्लाह से कुरान में फरमायो इन्नमा यामुर मसाजिद अल्लाह
मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर। अल्लाह से फरमाए तो मुझे पाक घरन के उहे ही आबाद कंदा जिन जो मु अल्लाह ते भी ईमान आ, आखिरत ते भी ईमान आ। इंशाअल्लाह ताला तवां जे अॻियां नबी पाक जे आमद हुजूर जे सच्चे दीन उन जो ज़िक्र आई मुर्शिद पीरान पीर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जे अज करामात जो ज़िक्र न थींदो, पर अल्लाह साईं मुखे हींअर बि हिन महीने जे जेको गुज़री वियो रबीउ सानी इन पाक महीने जे यारी शरीफ जे रात ते अल्लाह ताला मुर्शिद गौस पाक जे दरबार में बगदाद शरीफ में हाज़री नसीब कई। छरातियों पूरियों मुर्शिद गौस पाक जे दरबार में हुआसी। उते जेको जिक्र थींदो आ उन जिक्र जे तरीक़ेकार के भी जिक्र कंदुसि ऐं उते जेके ज़ियारतों कयूंसी इंशाअल्लाह ताला उते जा फयूज़ात व बरकात उन्हनि खे भी तव्हां जे अॻियां मां जिक्र करण जो इरादो ऐं नियत रखां थो। पर अॻु में तव्हां जे अॻियां नबी पाक जे आमद जो जिक्र कयां, छो त यारी शरीफ बिया ऐं महबूबन करीमन जे मीलाद जी महफिल बिया। मोहब्बत सा सिक सा बुलंद आवाज सा दुरूद शरीफ पढ़ो त मां आयत जो तर्जुमो कयां ऐं अवां खे नबी पाक जे आमद जे बारे में हुजूर पाण आया रहमत बनजी आया, पर हुजूर जेको दीन खणी आया न वो दीन भी वडी बरकत वारो आ। बटले गालियों कयूं अल्लाह मन महबूब जे दरबार में कबूल फरमाए। बुलंद आवाज सा सभई गजी दुरूद पढ़ो। जेके भी दोस्त अग्या पोया वेठा हो सभनी के अर्ज़ात सब दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अजीजो दोस्तों, दुरूद पढ़ सा इंसान जा रब करीम मुश्किल माफ कंदो आ। दुरूद पढ़ सा रब करीम राज़ी थींदो आ। दुरूद पढ़ सा मदीने वारे जो ख्वाब में दीदार थींदो आ। दुरूद पढ़ सा दुख ॾाखड़ा दूर थींदा आहिनि। दुरूद पढ़ सा मदीने वारो साईं राज़ी थींदो आ। इहो अहिड़ो अमल आ जो मोमिन खे विसारण न खपे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला कुरान शरीफ में हुकुम फरमायो आ त हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा। ॾाढा सुभान अल्लाह सुभान अल्लाह न कंदो त भत मुश्किल मिले। सुभान अल्लाह ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह। केर खाधे जो भुखियो कोने, अल्लाह साईं सब कंहिंखे ॾिनो आ, पर तव्हां पंहिंजे मदीने वारे जो शान ॿुधण आयो। अल्लाह साईं कुरान में फरमायो त हुवल्लज़ी इहो उही अल्लाह अरसल रसूलहू जंहिं पंहिंजे शान वारे जंहिं पंहिंजे
रसूल खे दुनिया जे तख्ते ते हिदायत सां ऐं हक़ जे दीन सां रवानो फरमायो। सुभान अल्लाह सुभान ले युज़हिरहू अलद्दीन कुल्लिही। रब पाक कुरान करीम में फरमायो त हबीब खे दुनिया ते इन लाइ रवानो कयुमि त जेतिरा बि बातिल दीन आहिनि उन्हनि सभिनी दीननि जे मथां मुझे महबूब करीम जो दीन गालिब अचे। वलो करहल मुशरिकून। रब फरमायो त मुशरिकन खे इहा ॻाल्हि पसंद कान्हे, मुशरिक इन में राज़ी कोन्हनि के, पर रब फरमाए थो त पर मूं पंहिंजे महबूब खे हिदायत सां ऐं हक़ जे दीन सां रवानो फरमाए छॾियो। नबी पाक शान वारा हुजूर रहमतल लिल आलमीन शान वारो, पर अल्लाह जे नबी जो आंदल दीन बि शान वारो। सवाल हिकिड़ो पैदा थिए थो, मुंहिंजा मालिक मिठड़ा दुनिया ते ॿिया बि दीन हुया, हज़रत ईसा जो दीन हुयो, हज़रत ईसा जी शरीयत हुई, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो दीन हुयो, त पोइ भला नबी साईं जे दीन जी ज़रूरत छो पई? तवज्जो कजो, तवज्जो कजो। मां जेकॾहिं इहो तकाबुल करायां त हज़रत मूसा जे दीन में नबी साईं जे दीन में केॾो वॾो फ़र्क़ु आहे। अॻियनि दीननि जे अंदरि जेके अल्लाह जा नबी खणी आया, शरीयतूं खणी आया, उन्हनि में सख़्तियूं हुयूं, उन्हनि में शिद्दत हुई। उहो अहिड़ो मसइलो हुयो जो अवाम बर्दाश्त न करे सघंदो आहे। नंढड़ो मिसाल ॾियां, अॻियनि दीननि जे अंदरि ज़कात चोथों हिस्सो फर्ज़ हो। घणो? चोथों हिस्सो फर्ज़ हुयो। रुपए जो चोथों हिस्सो आहे चाराना। मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां त अल्लाह ताला हबीब खे रवानो फरमायो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न पाक दीन ऐं शरीयत जे अंदरि रब करीम ज़कात जो जेको हुकुम फरमायो, नबी पाक शारियो आहे, नबी पाक जे ज़बानों ॿुधोसीं त हिन उम्मत ते रब राज़ी थी करे ज़कात चोथों हिस्सो न, पर अल्लाह ताला नबी पाक जे उम्मत ते मुस्तफ़ा जे सदके मेहरबानी करे 40 हिस्सो ज़कात फर्ज़ करे छॾी। सो बि पाण कोन ॾियो, हा साईं, इहो बि पाण कोन ॾियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलाम दिल जे हुजूर सां ॿुधजा, अॻियां जेके दीन हुया उन्हनि में सख़्तियूं हुयूं। कपिड़ो उन्हनि जो पलीत थी पवंदो त कपिड़े खे पलीत थियल कपिड़े वारी जाइ खे हुकुम हुयो त कैंचीअ सां कपे छॾियो, कैंचीअ सां कपे छॾियो। हुजूर जा प्यारा गुलाम थोड़ो तवज्जो सां ॿुधजो, तवज्जो ॾिजो, तव्हांखे ॿ कम वारियूं ॻाल्हियूं ॿुधायां। ओ मुंहिंजी वारक जा शान वारा नबी, मुंहिंजी वारक जा शान वारा नबी, उते भेरो कजाए भलारा नबी, मुंहिंजी वारक जा। आयो आशिक पर सुभान अल्लाह नथा चओ। अज़ीज़ो दोस्तो, उन्हनि खे हुक्म हुयो त
तव्हांजो कपिड़ो रत लॻी वियो का ग़लीज़ी पलीती लॻी वई त उहो कपिड़ो केॾो बि क़ीमती हुजे पर उन कपिड़े क़ीमतीअ खे बि अॻियुनि क़ौमुनि जे अंदरि कपण जो हुकुम हुयो पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत ते रब महिरबानी कई हर को सुखियो वसे थो सरदार जे करे हर को सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे हिन उम्मत ते रब करीम या मेहरबानी फरमाई कपड़ो पलीत थी पए टे भेरा धो त पाक थी वञे अॻियुनि क़ौमुनि जे अंदरि को गुनाह कंदो हो अबा पाण गुनाहगार गुनाह घणा ग़लतियूं घणियूं बुरायूं घणियूं पर मां तोखे ॿुधायां हुज़ूर जा प्यारा गुलाम अॻियूं क़ौमूं ॾोह कंदियूं हुयूं हुकुम हूंदो सदको कयो ख़ैर कयो जबल ते मथे छॾियो बाहि अचे जेकॾहिं बाहि खाई वञे त तव्हांजी दुआ तव्हांजी तौबा क़बूल पर जे बाहि न अचे न खाए त तव्हांजी तौबा क़बूल न आहे हुज़ूर जी उम्मत पिटाई फरमाए थो घणो भॻो तां घोरियो पर आसरो मलहेज ला तकनतू मिन रहमतिल्लाह तरहे इन तरेज पोइ हबीबाने हेज अली पसबो मुंह में हार जो गुनाह माण्हू करे विझे इएं कोन्हे त तव्हांखे गुनाह करण जी को इजाज़त आहे न पर ग़लती थी वञे तौबा कंदो त अल्लाह साईं तव्हांजो गुनाह माफ़ लिकी कयो घर जे कुंड में कयो मस्जिद में कयो कंहिं बुज़ुर्ग जे अॻियां कयो मालूम थियो त ही जेको दीन नबी पाक दीन खणी आया ओ आसान सहल ऐं संजो दीन आहे अॻिते तोखे ॿुधायां त अॻियूं जेके क़ौमूं हुयूं उहे जॾहिं निमाज़ जो टाइम थींदो आहे उन्हनि खे पंहिंजे ओ इबादत गान में पुॼणो पवंदो हुयो पर नबी पाक जो उम्मती को बकरियूं पियो चारे को कमंद पियो कपे को कणक ते बीठो आहे को पाणी पियो वराए मस्जिद परे आहे टाइम थी वियो आहे उते बने ते हुज़ूर जे उम्मत जे आलमन छा दुआ तशुद वजूद रहमतल लिल आलमीन शुद वजूद रहमतल लिल आलमीन मस्जिद ओ शुदा मारूए ज़मीन नबी साईं जो वजूद जहान जे लाइ रहमत आहे नबी पाक जो उम्मती किथे बि ज़मीन जे टुकड़ीअ ते नमाज़ पढ़े त उन जी नमाज़ थी सुभान अल्लाह मेहरबानी आहे रब करीम अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो अहिड़ा कई मिसाल तमसीलूं आहिनि पर अल्लाह साईं फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहू इहो उहो ई अल्लाह जंहिं पंहिंजे हबीब खे पंहिंजे रसूल खे दुनिया जे तख़्ते ते हक़ जे दीन सां ऐं हिदायत सां रवानो कयो नबी साईं जे ख़िदमत में हिकिड़ो शख्स आयो अद्दी बिन हातिम उन जो नालो हो छा नालो होसि आए न सां अद्दी
मदीने शरीफ जो शहर कहिड़ो शहर ॾाढिया ॾाढिया सुभान अल्लाह। अबाया किरोना बि ख़त्म थींदी इहे लोढ़ा लहंदा पाण मदीने हलंदासीं। इहे सभु रुकावटूं दूर थींदियूं। हबीबन जा प्यारा गुलाम अल्लाह साईं मदीनो सभिनी खे ॾेखारे। ऐ मदीने जे मीर दे मुंहिंजी कादर कर किस्मत। ॾाढिया सुभान अल्लाह। ऐ मदीने जे मीर दे मुझे कादर करे किस्मत। कादर करे किस्मत हादी दे हिम्मत। वंजण ला वो मदीने दे मुझे दिल में दूध दुखन। वंजण ला वो मदीने दे मुझे दिल में दूध दुखन। मोहब्बत मदीने वारे खे मुझो अखड़ियों शाल ॾिसने। नबी साईं जे दरबार में अदी बिन हातिम आयो। नबी पाक फरमायो मुझे महबूब आका फरमायो तो ओ अदी बिन हातिम मु मदीने वाले घोट जो दीन कबूल फरमाए फायदे में मिले। अदी अर्ज कयो या रसूल अल्लाह अग में मां हिकड़े दीन ते आया। नबी पाक फरमायो अदी तू जे दीन ते आही मुखे खबर आया तो तू ईसाई आहे। छाई ईसाई आहे। थोड़ो तवज्जो ॾियो। अल्लाह जे नबी फरमायो त तू ईसाई आही पर मदीने वाले घोट फरमायो त तू रुकूसिया जे टोले मां। सुभान अल्लाह। नबी साईं के हर उम्मती जे अमल जी खबर अथव। मुसलमान या तो के खबर है। अजीजो दोस्तों हबीबन जा प्यारा गुलामो थोड़ो तवज्जो ॾिजो। अल्लाह जे नबी फरमायो रुकूसिया जे टोले वारन माई जेके गरीबन जो माल हड़प कंदा। नबी पाक जो ये फरमायो ता अदी बिन हातिम हुजूर जे कदमन में गिरी। या रसूल अल्लाह वाकई मुआ गलती ते आया तुझो दीन कबूल कया तो मेहरबानी फरमाए मुखे कलमू पढ़ाए। हुजूर फरमायो अन्या मुझे दीन जी बरकत ॿुध। अल्लाह जे नबी फरमायो त तो हीरत जो शहर ॿुधो आ। अर्ज कया या रसूल अल्लाह हीरत जो शहर मूं कोन ॿुधो आ। बाक़ी ॾिठो कोने पर ॿुधो आ। हीरत बि इराक में आ। किथे आ? इराक में आ। हजरत मौला अली मुश्किल कुशा जो जिते रोज़ो आ। हजरत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जिते मज़ारा नजफ़ अशरफ नजफ़ खां ओलह ते 60 किलोमीटर हीरत जो शहर परे आ। हुजूर फरमायो अदी ॿुध हीरत जे शहर मां हिकड़ी औरत निकरंदी। नबी पाक फरमायो त ही जेको मुझो दीन या ही दीन कखन में पखन में पानी में जिते सिज उभरे तो जिते सिज लहे तो जबलन में जंगलन में पक्किन माड़ियन में कच्चन घरन में हुजूर फरमायो मुझो ही दीन पुजन। अल्लाह जे नबी फरमायो अदी
एडी त मुझे दीन जी बरकत थींदी जो उन्हे दीन जे बरकत जे करे हिकड़ी औरत हीरत जे शहर मान करंदी जेका उठ ते सवार थींदी छज सोन जो पातल हूंदुसि उठ ते सवार थींदी अकेली हूंदी उन सां माण्हू न हूंदा उन सां सिपाही कोन हूंदा काफ़िलो गॾु न हूंदो अकेली हूंदी हीरत जे शहर खां निकिरंदी जबल झंगल इहे लताड़े करे उहा बैतुल्लाह में पुॼंदी मक्के शरीफ़ पुॼंदी मक्के शरीफ पुजी करे या औरत उते बैतुल्लाह जो तवाफ कंदे तवाफ करे कुछ टाइम रहे वरी उहा औरत सागियन रंदन ते सागियन निशानन ते सागियन कदमन ते अल्लाह जे महबूब मदीने वारे घोट फरमायो मोटी अमन सां सलामती सां पंहिंजे वतन हीरत में पुॼंदे अल्लाह जे नबी फरमायो त उन औरत खां केर उठ न खसींदो सोन न खसींदो सोन न खसींदो उठ न खसींदो पर हुजूर फरमायो मुझे दीन जी एडी वडी बरकत हूंदे जो उन्हे औरत दे केर मेरी नजर बि कोन ॾिसंदो अजीजो दोस्तो या रसूलुल्लाह जे दीन जी बरकत आ किताबन लिखियो आ तफसीरन लिखियो आ त इहो दीन इहो अदल वारो टाइम इंसाफ वारो टाइम अमन वारो टाइम हजरत सईदना फारूक आजम जो दौर हूंदो महबूब मिठे जे प्यार ने जी महबूब मिठे जे प्यार ने जी असां गोले लधी आपाक गली चश्मन ते रखे असां चुमंदा हूं बू बकर उमर उस्मान अली ओ मुझे प्यारे उमर जे है पाछे का शैतान पली दुब भजंदो वनी हर कंहिंखे विस वासव जे पर हित चाला कजी कान चली अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो मालूम थियो त जे हुजूर जो दीन एडी वडी बरकत वारो आ त मदीने वारो पाण केडी अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो मुझो महबूब मदीने वारो घोट जेको ताजदार नबी आ शान वारो नबी आ वो दुनिया ते आयो किया आयो दुरूद पढ़ो तो ताके बुधाइंदो हला अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा भला दुरूद डाकुन थो अचेव या छा मसालो सब गंजी पढ़ो सब गंजी पुनल में पति आहे अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो तवज्जो दीजो अल्लाह जा नबी दुनिया ते कीअं आया वाटू रही चुकियो हुयो वन सुकी चुका हुया बुत परस्ती आम हुई पुछड़ाई आम हुई जुल्मत आम हुए उन दुखे दौर जे अंदर अल्लाह ताला मदीने वारे घोट के रवानो फरमायो सुभान अल्लाह तवज्जो दियो अल्लाह जा महबूब मदीने वाला शहंशाह किए दुनिया में आया
दिल चवे थी तो हुजूर जे हिकड़े ॾाॾे जो तव्हांखे ज़िक्र ॿुधंदो न। हाजी गुलाम नबी महेसर जो हिकिड़ो पुराणो गज़ल आ त आतवे ही पाण में है, आतवे ही पाण में अज प्यार जूं ॻाल्हियूं कयूं, ज़ोर सुणन खां बि सुहिणे, ज़ोर सुणन खां बि सुहिणे सरदार जूं ॻाल्हियूं कयूं, आतवे ही पाण में। नबी साईं जे ॾाॾंग मां हिकिड़ो ॾाॾो नबी साईं जो हुयो, किताबनि उन जो नालो हाशिम लिखियो आहे। नालो अम्र होस पर उनखे हाशिम चवंदा हा। छा चवंदा हा? अजीज दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो तवज्जो सां ॿुधो। ही नबी साईं जो ॾाॾो कान नूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतलअलु फी जबहती। सीरत जे किताबनि में आयो आहे त अल्लाह जे महबूब मदीने वारे घोट जो नूर हज़रत हाशिम जे पेशानी में झलकार पियो ॾींदो। एॾो एॾे त शान वारो हुयो। वला यमुर बिशैइन इल्ला सजद लहू। नबी पाक जे उम्मत जे आलम लिखियो आहे त ही जॾहिं जबलनि झंगलनि मां लंघंदो उठ ॾिसंदा, बकरियूं ॾिसंदियूं हूं त सजदनि में किरी पवंदियूं। लन यरा अहदुन इल्ला कब्बल यदहु। पर हिन जी चिरखे जेकर बादशाह ॾिसंदा, अमीर ॾिसंदा, दुनियादार ॾिसंदा हुया त उहे सभु डुकी अचे हिन जा हथ चुमंदा। मके जे माण्हुनि अदाए परेशान कयो आहे। बस छड़ी फकीर छड़ी। बस अजीज दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो दिल जे हुजूर सां ॿुधो। ही एॾो त वॾो सखी हुयो, मके जे माण्हुनि कर्ज़ खयो। गरीब हुया, पाड़ेसरी हुया, ॾुकार जी हालत हुई। ॾुकार जी हालत में उन्हनि कर्ज़ खया। नबी पाक जे ॾाॾे वटि आया, तू बैतुल्लाह जो कुंजी बरदार आ, बैतुल्लाह जो बुहारीदार आ, बैतुल्लाह में मेहमाननि जी ताज़ीम ऐं तकरीम करण वारो आ, उन्हनि खे खाधा खाराइण वारो आ। असां ते कर्ज़ थी वियो आ, उहो कर्ज़ असां कीअं लाहियो? अल्लाह जे महबूब जे ॾाॾे फरमायो, अदा तव्हां जेके बि मुंहिंजे पाड़े में रहो था, सब लिस्ट ठाहे जो जवां ते जेतिरो बि कर्ज़ आहे, अवां सभिनी जा कर्ज़ मां हाशिम पंहिंजे जेब मां भरण लाइ तयार आहियां। सुभान अल्लाह। ओ जानिब जा हयाती सा तुझो ई सदाए बो, जानिब जा हयाती सा तुझो ई सदाए बो। इंशा अल्लाह ताला मुंह तो ॾहु न मटाए बो। इंशा अल्लाह ताला मुंह तो ॾहु न मटाए बो। जानिब जा हयाती सा तुझो ई सदाए बो। अब गुलाम त सब हुजूर जा हूंदा। हबीबन जा प्यारा गुलाम एॾो वॾो सखी हो। मके में हिकिड़ो भेरो ॾुकार पियो। ॾुकार जे हालत में हज़रत हाशिम सबूरे छा कयो? मके पाक मां शाम ला निकतो आ।
शाम जेका नबियन जी सरजमीन आ। शाम आयो, शाम मां अन्न खरीद कयाई, अटो खरीद कयाई, केक खरीद कयाई, सवन जा सव उठ कतारे, उठ कतारे, उठ सलारे, उताई का हलदे हलदे, भजंदे भजंदे उठन खे डुकाईंदे मके पाक पहुतो आ। उन जिहादत जे दौर जे अंदर भी मानू जाहिलाना तरीके से हज कंदा हुया। वो मौसम हज जी हुई, इन केतरा उठ कुर्बान कया, उठ जेको आहे सो कोहराया ज़िब्ह कराया, उठन के ज़िब्ह कराए। उन वट बंदोबस्त भी एतरो हुयो, देगियूं चाढ़ाई, देगियूं चढ़ाई, मोड़ चढ़ाए, मोड़ तैयार कराया, पर उनमें किताब लिखो आ त शोरबो ज्यादा कराए, शोरबो ज्यादा कराए। मेहमानन के दावतों दे, ॻोठ वारन के, ताइफ वारन के, जिद्दे वारन के दावतों दई घुराया। बाबा सब जो खाओ खणो। अजीजो दोस्तों, मानी भोर कराए उन शोरबे में विझी, इनखे चइबो आ मानी भोरे शोरबे में विझी ऐं ठाहिण, इनखे चइबो आ सरीद, जेको नबी साईं खे ॾाढो पसंदि हूंदो। पाण सिंधीअ में उनखे कुटी चवंदा आहियूं, कुटी छा चवंदा आहियूं? अजीजो दोस्तों, हबीबन जा प्यारा गुलामो, ही नबी पाक जो ॾाढो शान वारो, इज्जत वारो, इन जी इन करे ॻाल्हि ॿुधायम त जंहिंजा बाबा ॾाढा सखी हूंदा, उन्हनि जो बचड़ो बि सखे हूंदो। 12 जी रात हुई, हबीब दुनिया ते अचण वारा। सुभान अल्लाह। उहा रात लैलतुल क़द्र जे रात खां भली, उहा रात 15 शबान जे रात खां भली, दुनिया जे सभिनी रातन खां भली, जे हुजूर न अचे हा त कुछ न मिले। अजीजो दोस्तों, हबीबन जा प्यार गुलामो, महबूब जे तशरीफ में थे आशिकन ईदूं कयूं। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह। ऐ महबूब जे तशरीफ में थे आशिकन ईदूं कयूं। है शैतान हो रोई ॾिनो, ऐं मोमिनन ईदूं कयूं। हुजूर दुनिया ते आया, बेड़ा पार थी विया। नबी साईं जन अचण साण सजदो कयो। छा कयाऊं? सजदो कयाऊं। बेटाई फरमाए तो छा थो फरमाए? बेटाई दुरूद दिल सां पढ़ त ॿुधाए। सुबह जा तो स्वाद करी, ऐं अञा पईया रात, तो जेड़ा तू सरतिया, तो जड़ी ज़ात, पर कह न लधी दात, मिसल तुझे मगता। अल्लाह जा नबी आया, दाई दिल में इरादो कयो त आउं पंहिंजी ड्यूटी ॾियां। आवाज आयो त वुलिद नज़ीफन व वुलिद मसरूरन व वुलिद मख्तूनन व वुलिद मकहूलन व वुलिद मदहूना। आवाज आयो त दाई तू छा कंदे? अल्लाह जा नबी दुनिया ते पाक थी आयान, संदन अखियन मुबारकुन में सुरमू पयला, मथे में तेल पियला, फुतनू थयला, उन सां गडो गड नाफ जेको आहे माना नाड़ो वढियला, कुदरती ही कम थियला आहिनि। ओ मुंहिंजे महबूबुल करीम जा प्यारा गुलाम, हुजूर आया, कुफर हुयो, शिरक हुयो, पुछड़ाई वई, पूरी दुनिया पूरो आलम
इस्लाम हुजूर जे दीन ऐं नूर सां आबाद थी वियो। वरी यारी शरीफ जो बि ज़िक्र कयूं। टेम वञे थो भॼंदो, टाइम भॼंदो थो वञे। रहमत आ जारी तुंहिंजी, रहमत आ जारी तुंहिंजी, करे पोइ वारी मुंहिंजी, करे पोइ वारी मुंहिंजी। जल्दी आ जवान जीलानी, कर का मुर्शिद मेहरबानी, कर का मुर्शिद मेहरबानी। खुदा जो कसम हुजूर गौस पाक जी दरबार, गौस पाक जी दरबार वडी दरबार उते नमाज बांग ईंदी। बांग खां पोइ बांगो चवंदो अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदना या रसूल अल्लाह। ॾाढा सुभान अल्लाह। नमाज नमाज छा साईं? ज़िक्र अल्लाहु अकबर। हज़रत मूसा नबी अल्लाह साईं के अर्ज़ कयो हो, मुझा मौला मूंखे को अहिड़ो वज़ीफ़ो ॾस त आउं उहो पढ़ंदो वञा। रब फरमायो, ओ मुझा मिठड़ा मूसा वञ ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कर, जेको मुर्शिद गौस पाक जे दरबार में हलंदो आहे। ऐं हिते जेतिरियूं बि क़ादरी तरीक़े जूं दरगाहुनि ते ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र बुलंद आवाज़ सां थींदो। बिटाई फरमाए थो, मजा मुंहिंजे रूह जे साजन वञे विसरी, त मर लॻे लूह थर बाबी हो थी मरा। अजीज दोस्तो, हजरत मूसा अर्ज़ कयो, रब फरमायो ला इलाहा इल्लल्लाह जो वञी ज़िक्र कर। अर्ज़ कयईं, तूर सीना ते बीठो हुयो, चयाईं मुंहिंजा मौला इहो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र मर्द औरतूं धनार बकरार उहे बि कनि था, मूंखे का अञा ॿी शइ ॾस। रब फरमायो मूसा अजीजो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो तवज्जो ॾियो। अल्लाह जे नबी मूसा के रब फरमायो त जेकॾहिं साहिमी तराज़ू तुंहिंजे हथ में हुजे, सत आसमाननि में जेको कुझु या उहो तूं हिकिड़े पुड़ में विझी, पूरियूं ज़मीनूं उन साॻे पुड़ में विझी, ऐं ॿिए पुड़ में ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जो सवाब विझी। रब फरमायो त जंहिंमें सत आसमान सत ज़मीनूं जंहिं पुड़ में आहिनि, उहो पुड़ हल्को थी पवंदो, रब जे ज़िक्र वारो पुड़ करो थी वेंदो। अल्लाह जे ज़िक्र में एॾो वॾो मज़ो आहे। अजीजो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो, हजरत गौस पाक जे दरबार में हर नमाज खां पोइ 11, 12, 13, 14, 15, 16 6 रातियूं अल्लाह साईं गौस पाक जे दरबार में असांखे हाज़िरी नसीब कई। सुभान अल्लाह। एॾा फयूज़ात व बरक़ात हा, एॾियूं महिरबानियूं हुयूं। सीउ एतिरो कोन हो, पर कुछ तो हो। मौसम सीअ जी हबीबन जा प्यारा गुलाम मर्द औरतूं कुनरा हणी अल्लाह जो ज़िक्र कन, पर ज़िक्र करण वारा एॾे वॾे आवाज़ सां ज़िक्र कनि जो सभिनी जा पखर पिया वहनि। अल्लाह जे ज़िक्र में मज़ो आ, रब करीम जे ज़िक्र में मज़ो आ। तुझे नाम बिना ओ ॿियो नाम वणे, तुझे नाम बिना
बियो न नाम वणे तुझी मोहब्बत मन में वो मिठा न मणे तुझे नाम बिना। ज़िक्र जे बारे में मूं तव्हांखे चयो त करामत अॼु न थींदी गौस पाक जे दरवाज़े तां जेको ज़िक्र मिले थो न उन जी फज़ीलत ॿुधाए, पर फज़ीलत कंहिंजे ज़बानों ॿुधायांव। आला हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदरी रहमतुल्लाह अलैह हाजी गुलाम नबी विचारो वियो आला हज़रत पीर साईं जे दरगाह ते। छा चयाई त सभिनी तड़ियो सवतानाणी ओ सभिनी तड़ियो सवतानाणी राज़ी थियो मुते रोज़े धणी राज़ी थियो मुते रोज़े धणी सभिनी तड़ियो सवतानाणी वो सभिनी तड़ियो सवतानाणी राज़ी थियो मुते रोज़े धणी। बस फ़कीर सुजाग थिया न। आला हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदरी रहमतुल्लाह ताला अलैह मुझे महबूब करीम जा बचड़ा वदा फयाज़न फैज़ वारा बरकत वारा जै हिक नज़र सां लखन माण्हुनि जूं तक़दीरूं तब्दील करे छॾियो। मलफूज़ात शरीफ में ही वाक़ियो अचे थो त पाण लाड़ जे इलाइक़े में विया टे जे नमाज खां पोइ माण्हू गॾु थिया साईं पीर साईं रोज़ेदरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो अल्लाह जे वली फरमायो मदीने वारे जे बचड़े फरमायो पाण चयाई त ओ मुंहिंजा मुरीदो ओ मुंहिंजा दोस्तो तालिबो ॿुधो अॼु खां अॻु में माना घणो वक्त अॻ में अल्लाह जा बाणा अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़िक्र जूं महफ़िलूं ॻोल्हींदा आहिनि। पीर साईं रोज़ेदरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिकिड़ो तालिब हुयो उहो पंहिंजे घर खां निकितो घर खां निकिरी करे हुन ज़िक्र जे महफ़िल जे ॻोल्हण जे लाइ घर खां निकितो हलंदे हलंदे हिकिड़े ॻोठ में आयो। ॻोठ में जो पहुतो ॻोठ जे अंदर मस्जिद हुई पर को पाक ॾियण वारो कोन हुयो। नमाज़ पढ़ियाई नज़र कयाई त ओता कुन ते माण्हू भाड़े ठकाव में हुया चर्चन में के माण्हू कहिड़े कम में रुधल हुया लोढ़न खां कन ॾिनाई त औरतुनि जे बेज़बान ते के चङा अल्फाज कोन हुया उतां ई निकितो झंगल ॾे। पीर साईं रोज़ेदरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो त झंगल में हलंदे हलंदे बेले में विच बेले में पहुतो उनखे विच बेले जे अंदर ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जूं तवारूं ॿुधण में आई। आशिक़ फरमाए तो ॿुधियूं अजमो आहिनि चढ़न जूं चुंगारूं ॿुधियूं अजमो आहिनि चढ़न जूं चुंगारूं विंध्यसि रंध्यसि की न की ओ मता मिलनि मयारूं ॿुधियूं अजमो आहिनि चढ़न जूं चुंगारूं ॿुधियूं अजमो आहिनि चढ़न जूं चुंगारूं विंध्यसि रंध्यसि की न की ओ मता मिलनि मयारूं ॿुधियूं अजमो आहिनि।
अल्लाह जो मानो रब जो ज़िक्र जो ॿुधाई त दिल ते हथ रखे बीही रहियो छो त न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ला दिल को होती है खुदा को याद करने से। हवा पे लगी बेले में हवा पे लगी तअय्युन न करे सघियो त ज़िक्र जो आवाज़ कहिड़े पासे थो अचे। आला हज़रत पीर साईं बादशाह फरमायो पाण फरमायो त उहो फ़कीर उहो तालिबे ज़िक्र हलंदे हलंदे जंगल जे इंतिहा ते पहुतो ॾिठाई त हिकिड़ी मुठी आ मुठी जंहिंजो जिस्म सड़ियल जिस्म कोने मुठी सड़ियल मुठी सड़ियल पर उन जो अखियूं उन जो दिमाग कन के पराटी खत्म लगी पई आ पर उन जी ज़बान तरताज़ी आ उन ज़बान सां अल्लाह जो ज़िक्र पियो करे पर कहिड़ी शइ पई करे ज़बान कहिड़ी शइ पई करे मां तोखे ॿुधायां त हू वेचारो फ़कीर तालिबे ज़िक्र मथां बीही रहियो आ चयाई त ही फ़कीर अल्लाह जे ज़िक्र खां वांदो थिए त हिन खां पुछां ज़िक्र बस कयई पुछाई पीर साईं बादशाह फरमायो त उन तालिबे ज़िक्र उन खां पुछो ची यार मां रब जो ज़िक्र कंदोस पर मूंखे मुर्शिद कामिल न मिली सघियो दिल जे हुजूर सां ॿुधंदा जो हू अल्लाह जो बानड़ो अहवाल पियो ॿुधाए त ज़माने जे गर्दशुनि जे करे इन दरियानि जे फाकुरनि जे करे मुंहिंजी क़बर ॿाहिरि निकिरी पई मुंहिंजो जिस्म क़बर खां ॿाहिरि निकिरी पियो ॿियो जिस्म सॼो सड़ी वियो पर हीअ मुंहिंजी ज़बान लबरेज़ा ताज़िया जेका हर वक्त अल्लाह जो ज़िक्र कंदी आ बुजुर्ग फरमायो त तव्हां भी पंहिंजे मथां अल्लाह जो ज़िक्र लाज़िम कयो फ़कीरन ज़िक्र विसारे छॾियो ईअं न कयो हिकिड़ी हदीस रसूलुल्लाह जी ॿुधंदो बीही कया तो माए बयान कन दई करीम जो मौजज़ो ॿुधो दोस्तो ॿुधो आहे किसो ही आलीशान कन दई करीम जो मौजज़ो ॿुधो नबी साईं जन मदीने खां ॿाहिरि निकिता असहाबी सगोरा गॾु तवज्जो कजो मुसलमानो तवज्जो कजो इहा शइ बि माण्हुनि खे घणो तरदुद में परेशानीअ में विझे थी हाणे क़ुरान खे हदीस खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलाम अॻियां रख मदीने वारे सां असहाबनि सगोरनि जी जमात नबी साईं जन मक्के पाक जे रस्ते ते आया मिशकात शरीफ जी हदीस त नबी साईं जन सहाबन सां गॾिजी जुमदान जो जबल फमर मिन जुमदान सुभान अल्लाह कयो बेत पढ़ा त सुभान अल्लाह चओ नबी साईं जी हदीस तोखे कदर न आहे मूंखे कदर न आहे आला हज़रत पीर साईं सैयद अली गौहर शाह अव्वल जंहिंखे तजरधणी चवंदा उन जे लाइ मूं हिकिड़े किताब में पढ़ियो हो त साईं खे कंहिं ॿुधायो साईं हिकिड़ो माण्हू बुखारी शरीफ हदीस जो किताब खयो पियो अचे बुजुर्ग अदब सां बीही रहिया
बुधाईंदड़ बुधायो किबला वो परिया देर साईं दो पाण फरमायूं अब्बा तो न्यापुर नो तो गाल बुधाई मां अदब में इन करे बीठो आया त मुने बुखारी शरीफ नथी अचे पर मां समझा तो त खुद रसूलुल्लाह मुने ई अल्लाह वारा अदब सेखारींदा अदब छा सेखारींदा अदब एहतराम हिकड़ो बुजुर्ग हो 16 साल वण जे हेठा भी ऐं मिशकात शरीफ हदीस जो किताब लिखी मदीने शरीफ वियो नबी सही ते सलाम पढ़ंदे अर्ज़ की या रसूल अल्लाह जंहिं टाइम में कलम जी कागज़ जी का शेकान हुई कलम भी कोन होया कागज़ भी कोन होया उन्हनि जो फुकदान होयो पर मूं कलम उठाए पन्ना वठी करे ही तुझे हदीस जो किताब लिखियो आ या रसूल अल्लाह ही कबूल फरमायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख्वाब में उनके फरमायो त इहा जेका तू मेहनत कईया यो हदीस जो किताब कोड़न वारे बुजुर्ग हजरत मखदूम अब्दुल रहमान कोड़न वारा रहमतुल्लाह अलैह उनन जे दर्स में दे त उहे मां मुस्तफा जो दीन बच्चन के पढ़ाई नबी सही साहबा सा गडोया पोया था मोटिया सी पोइते आया फमर्र मिन जुमदान नबी सही साहबन सा गड जुमदान जो जबल क्रॉस कयो हुजूर फरमायो सहाबियो मुडे तवज्जो कयो अल्लाह जे नबी फरमायो त सबकल मुफर्रिदून नबी सही फरमायो त मुफर्रिदून गोए खटे विया असाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुफर्रिदून केर आइन नबी पाक फरमायो त अज़्ज़ाकिरीन लिल्लाह कसीरम वज़्ज़ाकिरात नबी पाक फरमायो त अग उहे निकरी विया गोए उहे खटे विया जेके मर्द अल्लाह जे घणे ज़िक्र करण वारा ऐं औरतूं अल्लाह जे घणे ज़िक्र करण वारियूं ये गोए खटे अगते निकरी विया अजीजो दोस्तो ही मुर्शिद कामिल जो तवा के 10 जिक्र कयो जरूर कंदा कयो हिकड़ी करामत हजरत गौस पाक जी पो दुआ अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो गचेरो न गचेरो हिन गचेरे में मियां मोहम्मद सादिक गचेराई रहमतुल्लाह ताला अलैह 12वीं सदी जो वॾो बुजुर्ग थी गुज़रियो अवां खे ख़बर हां मां त चवंदो आहियां त मखदूम मोहम्मद सादिक गचेराई दिल जे हुजूर सां ॿुधो इन जो दर्सगाह हो मदरसो हुयो मोरे जो नालो ई कोन हो तॾहिं मोरे जो नालो ही कौन होयो फेरोज शाही जो अब्दुल मजीद नाले तालिबुल इल्म होयो ओ वेचारो पंजे गोठ खां निकतो हलंदे हलंदे हजरत मखदूम मोहम्मद सादिक गचेराई वट पहुतो अर्ज़ कयई किबला मां रसूलुल्लाह जो दीन पढ़ंदुस छा पढ़ंदुस दीन पढ़ंदुस नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे गुलाम फरमायो त भली मुझे मदरसे में दाखिल थी 8 ॾींहं रहियो पर मौसम हुई मच्छरन वारी मच्छर घणो हुयो उन फेरोज शाही जे तालिबुल इल्म चयो तो मुझा साईं मुझा उस्ताद मखदूम सादिक मेहरबानी कर मुखे इजाजत दे त मां वञी ॿिए पासे पढ़ां बुजुर्ग ज़जर कई छींभ कई कुछ लफ्ज़ चया जेडी मल इए जो चयाई त तालिबुल इल्म अखिन मां पानी आणे मदरसे जे दरवाजे खां बाहर भी
हजरत गौस पाक के सड़ा कई कंखे सड़ कई ओ मुझे पीर जड़ो कंहिंजो पीर नया मुझे पीर जड़ो कंहिंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया ओखिय सोखिय में अचे धन जो धनी रुगी सजणो करे सत कदम खणी इहड़ी ज़ात अम्मा भी कान जणी पीतो वुज़ू बिना जंहिं खीर नया रात जो टाइम रात टाइम ते मखदूम मोहम्मद सादिक के नबी पाक जन दीदार करायो अल्लाह करे तो वो दीदार तोखे असा के नसीब हाँ साईं ओ मुंडे रोज तो मानू अचे पांधी पिरन जे पार जो पांधी पिरन जे पार जो मुरसल मिठे मन ठार जो रात जो हबीबन करीमन दीदार करायो हुजूर फरमायो अदा मखदूम सादिक ही जेको तालिबुल इल्म यो मुझे नाने मुस्तफा जे दीन जो तालिबुल इल्म इन मुखे रोई सजड़ा कया दाहनिया इनके इजाजत बदे जेको ॻाल्हायो थईस उन जी माफ़ी वठीस तहज्जुद ते बुजुर्गो थियो पर तहज्जुद पढ़ी न सके रोए अखन मां आब आणे रोए रोए रोंदे रोंदे तहज्जुद पढ़दे पढ़दे जॾहिं पिरिया फुटिया फजर जी बांग आई नमाज पढ़ियाई नमाज पढ़ण खां पोइ बुजुर्ग फरमायो त अबा अब्दुल मजीद वेझो तुझे करे मुखे मुस्तफा जो दीदार सुभान अल्लाह अल्लाह करे त एड़ी का माल हुजे एड़ो को मौक़ो हुजे त हबीबन जो दीदार थे अजीजो दोस्तो नबी पाक जे प्यारे हिन गुलाम मखदूम सादिक फरमायो बाबा मूं तोखे ॻाल्हायो आ माफ़ कजा हीअ ख़र्ची थई वञ तुंहिंजी मर्ज़ी आ जिथे वणई वञी पढ़ बाहर निकतो यो दरिया जो कपर वरताई पंधु कंदे कंदे पंधु कंदे पोडी हमें बिन ॾींहंनि में टिन ॾींहंनि में ही मटियारी पहुतो मटियारनि में मखदूम मोहम्मद उस्मान मुतअल्वी रज़ी अल्लाह ताला ने उन जो वडो दरसगाह हुयो उन दरसगाह में वञण जे लाइ जॾहिं मेन गेट ते पहुतो सुबुह जो टाइम हुयो बुजुर्ग रसूलुल्लाह जी हदीस पे पढ़ाए तां करे उथी बीह रहे शागिर्दन चयो किबला तवां वट अमीर आया दुनियादार आया कंहिंजे लाइ तव्हां उथियो कोन हिन नंढे तालिबुल इल्म जे लाइ तव्हां उथिया हो सोचो पाण अखियुनि मां पाणी वहाए चयाऊं त कल रात खां वठी हज़रत गौस पाक ज़ियारत कराई हिन तालिबुल इल्म जी तस्वीर ॾेखारी चयाऊं त हिन खे तोॾे मोकिलियूं था ही रसूलुल्लाह जो दीन पढ़ंदो हिन खे दीन बि पढ़ाइजा ऐं असां तोखे पारत बि कयूं था इन करे मां टप ॾेई उथियो आहियां त रसूलुल्लाह सां सुख नहीं वाइदे में सचो थियो आहे अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो इन करे अल्लाह से कुरान में फरमायो वत्तबे सबील मन अनाब इलैया रब फरमायो त मुझा पाना उन्हनि जो
जो रस्तो इख्तियार कर जेके मुंडे रुजू थियन था जेके मुजा सैदा कन था जेके मुंडे रुजू थियन था रस्तो ऐं वाट उन्हनि जी इख्तियार कर। अल्लाह साईं तव्हां खे गौसुल आज़म जी ज़ियारत नसीब करे। दिल चवे थी त 5 मिंटनि में तव्हां खे उते जेके ज़ियारतूं कयूं उहे ॿुधायां। अब्दुल मजीद ऐं इहो तज़किरा मशाहिर सिंध जे अंदर दीन मोहम्मद वफाई वहाबी मौलवी हो उन जो सिंधी अदबी बोर्ड वारनि छपरायो आहे ऐं इहो किताब 3 जुल्दनि में आहे। अजीजो दोस्तो गौसुल आज़म जी ज़ियारत करे इमाम गज़ाली जी ज़ियारत कईसीं। इमाम गज़ाली जी ज़ियारत करे हज़रत शेख शहाबुद्दीन उमर सुहरवर्दी रज़ियल्लाहु ताला जेको मुल्तान वारनि जो मुर्शिद आहे जेको मखदूमन जो मुर्शिद आहे। सुभान अल्लाह वॾी दरबार हुई उन जी वॾी दरबार हुई। उतां ई का ज़ियारत करे पोइ विच मां दजलो दरिया क्रॉस कयोसीं। याद आयो त ही उहो दजलो आ जो बगदाद के बोड़े पियो। गौस पाक लठ रखे फरमायो त ओ दजला हिते आ लीको कढा दो इन का मथे न अच जा। अज ताई उन्हें लिखे दिया हबीबन जा प्यारा गुलाम अगते वनी करख जे इलाके में हजरत मारूफ करखी रज़ियल्लाहु ताला ने जेको मथे हजरत गौस पाक जो मुर्शिद उन जी ज़ियारत कई। हजरत जुनैद बगदादी हजरत सिर्री सक्ती हजरत जुन्नून मिस्री हजरत इब्राहिम खवास ऐं हजरत दाऊद ताई ऐं दाऊद ताई सां गॾु अल्लाह जे नबी यूशा बिन नून जी ज़ियारत कईसीं ऐं बहलूल दाना जी ज़ियारत कईसीं। इन मुकाम में लखन जे तादाद में कब्रूं हुयूं। जे टाइम हुजे त माण्हू ॾिसे त केतिरियूं कब्रूं हुयूं केतिरा अल्लाह जा वलिया। इन में हारून रशीद जी घरवारीअ जी क़बर हुई। कुबो ठहियल हो। मूं किताबनि में पढ़ियो त इहा माई बीबी ज़ुबैदा हज ते वई ॾिठाई त माण्हुनि खे तकलीफ़ आहे पाणीअ जी। इंजीनियरनि खे घुराई पानी बाबा हित खपे। चयूं त अम्मा ही एॾो सख़्त पत्थर आहे मिना ऐं मुज़दलिफ़े जो जे चंजूर हणबो त उहो चंजूर वरी निराड़ में लॻंदो। जी जेको हिकिड़ो चंजूर हणंदो उनखे हिक चंजूर जे एवज़ 2 अशरफियूं सोनियूं ॾींदियसि। पर हिते पानी आयो हाजी ॾिसी आया हूंदा हुआ नहरे ज़ुबैदा। मूं वाक़ियो पढ़ियो हो त बीबी साहबा जॾहिं दुनिया मां रहलत कई त अल्लाह जे वली उनखे ख्वाब मां पुछो। ख्वाब जे अंदर ज़ियारत थी पुछियई चई त अल्लाह सी मूंखे माफ़ करे छॾियो। रब फरमायो त तो या नहर कोटराई पहिरे माण्हू जंहिं हीअं चुरू भरे पानी पीतो न मूं तोखे उन हिकिड़े चुरूअ जे करे माफ़ कयो। अॻिते बगदाद में हजरत इमाम आज़म इमाम अबू हनीफा जो दीदार कयो जेको असांजे मसलिक जो अॻवान आहे। पर सरासरी ज़ियारतूं ॿुधायांव। बगदाद में इमाम मूसा काज़िम जी ज़ियारत आहे। ॿियूं ज़ियारतूं काफ़ी आहिनि ऐं वरी करबला में इमाम हुसैन जी ज़ियारत। खुदा जो कसम सब ज़ियारतूं कयूंसीं। हजरत अली साईं जी ज़ियारत कईसीं पर मुर्शिद हुसैन जी ज़ियारत कईसीं न असां सब कुछ विसरी विया। उन जा दुख उन जो तकलीफ़ूं उन जा कशाला उन जा करतब उन जूं जेको आहे सो वॾे खां वॾियूं कुर्बानियूं ॾिसी करे अखियुनि मां पाणी वही पियो ऐं अहिड़ा अहिड़ा अनकाब लिखियल हुया जेको पढ़े सो रोए। अल्लाह जे नबीअनि जूं ज़ियारतूं कयूंसीं। बसरे में ख़ाजा हसन बसरी सुभान अल्लाह। हजरत जुबैर बिन अल अवाम नबी साईं जे पुफीअ जो पुटु हो। वॾो जलील क़द्र सहाबी हो। अशरतुल मुबशरीन मां हो। बीबी राबिया बसरी जंहिंखे अधु कलंदर चवंदा। ऐं हजरत मोहम्मद बिन सीरीन जेको ख्वाब जे ताबीर जो बादशाह हो उन जी ज़ियारत कईसीं। नासरिया जे अंदर
हजरत सैयद अहमद कबीर रुफाई रदी अल्लाह ताला ने जेको मदीने वियो त नबी साईं जो हथो न ला निकतो उन जी ज़ियारत कई सी। अल्लाह साईं ने कामिलन जे सदके बेड़ो पार फरमाए। व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।